हैदराबाद में सिंधियाणी तहरीक ऐं अवामी तहरीक पारां सिंध जो वजूद ऐं वसीला बचायो मार्च कयो वेंदो। मार्च में शिरकत लाइ सिंधियाणी तहरीक ऐं अवामी तहरीक जा मुख़्तलिफ़ शहरनि मां काफ़िला निकिरण जो सिलसिलो जारी। ॾही, वाही पांधी, समारोह, लाड़काणे समेत मुख़्तलिफ़ शहरनि मां काफ़िला निकिरी चुका आहिनि। वाही पांधी मां शेख जमाल बहरमाणी जंगल, ॾही मां मेहरान दर्स, सूंह जमाली, सकीना दर्स, झुडो मां ज़ुबैदा कलोई, पारी कलोही, नूर बानो खोसो, अज़मत कलोई, एडवोकेट अयाज़ कलोई, एडवोकेट मुमताज़ खोसो, जॾहिं त समारोह मां सफूरा चावड़ो, मीना मेघवाड़, कोमल राय, दुआ फातिमा, जॾहिं त लाड़काणे मां अली हसन वकू ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में हैदराबाद ॾांहुं काफ़िला रवाना। अॻुवाणनि चयो आहे त 27वीं तरमीम ख़िलाफ़ अॼु हज़ारें सिंधियाणियूं मार्च कंदियूं। कारपोरेट फार्मिंग ज़रिए सिंध जे ज़मीनुनि ते कब्ज़ा थी रहिया आहिनि। हिननि चयो त SIFC 18वीं ऐं तरमीम जो क़तल आहे। SIFC ज़रिए ज़मीनुनि ऐं वसीलनि जी फुरलट थी रही आहे, जंहिं करे सिंध जो वजूद ख़तरे हेठि आहे। हिननि चयो त 27वीं आइनी तरमीम सिंध खे टुकरा करणु, कारपोरेट फार्मिंग, केनालनि, मादनी वसीलनि ते धाड़नि, क़बीलाई दहशतगर्दी, कारोकारी ऐं औरतुनि जे क़त्लनि ख़िलाफ़ अॼु सिटी गेट खां हैदराबाद प्रेस क्लब ताईं हज़ारें सिंधियाणियूं मार्च कंदियूं।